पाकिस्तान में जारी ICC मेंस वनडे वर्ल्ड कप में तारीख़ी नाकामी खां पोइ मुस्तक़बिल जी हिकमत अमली तहत टीम में वॾे पैमाने ते ऑपरेशन क्लीन अप शुरू थियण वारो आहे। पर इन खां अॻु ई बॉलिंग कोच मोर्नी मोरकल लीग्स क्रिकेट में मसरूफ़ियतुनि जो जवाज़ ॼाणाए PCB सां वधीक कम करण खां इनकार कंदे इस्तीफ़ा ॾेई छॾिया आहे। वर्ल्ड कप में पाकिस्तान जी टीम जी ख़राब कारकर्दगी जो पोस्टमार्टम हलंदड़ हफ़्ते कयो वेंदो। ज़रियनि जो चवणु आहे त PCB हेडक्वार्टर्स में हलंदड़ हफ़्ते अहम मुशावरत शुरू थींदी, जंहिंमें पाकिस्तान क्रिकेट बोर्ड मैनेजमेंट कमेटी जो सरबराह ज़का अशरफ अॻूणनि कप्ताननि ऐं क्रिकेटरनि सां मुलाक़ातूं कंदो। वर्ल्ड कप दौरान बि मैनेजमेंट कमेटी जो चेयरमैन अॻूणनि क्रिकेटरनि सां मुलाक़ातूं करे चुको आहे। ज़रियनि जो चवणु आहे त मुलाक़ातुनि ऐं मुशावरत में हाणे तेज़ी अचण जो इम्कान आहे। टेक्निकल कमेटी जे सरबराह मिसबाउल हक़ खां फीडबैक वरितो वेंदो। ज़रियनि मूजिबि बोर्ड अॻूणे कप्तान मोहम्मद हफ़ीज़ खां हिकु भेरो ॿीहर कमु करण जो ख़्वाहिशमंद आहे। उमर गुल, अज़हर अली, सईद अजमल, मुश्ताक अहमद, आकिब जावेद, मोहसिन खान सां मुशावरती अमल थींदो। अॻूणे कप्तान मुइन खान सां बि मुशावरत कई वेंदी। शाहिद अफरीदी सां चेयरमैन ज़का अशरफ 2 मुलाक़ातूं कयूं आहिनि। चेयरमैन कोचिंग स्टाफ में फेरफार बाबति सलाह मशवरा कंदो, जॾहिं त कोचिंग स्टाफ जे मुआहदनि ते क़ानूनी मुशावरत थींदी। ज़रियनि मूजिबि रेड बॉल ऐं वाइट बॉल लाइ धार कप्तान में मुशावरती एजेंडा में शामिल आहिनि। ज़रियनि जो चवणु आहे त कोचिंग लाइ जस्टिन लिंक्स जो नालो पिणु गर्दिश करे रहियो आहे। क्रिकेट बोर्ड जे कुझु आला उहिदेदार ऑस्ट्रेलिया जो दौरो वेझो हुअण सबबि तब्दीलियूं न करण जो मशवरो ॾेई रहिया आहिनि।